ऐसे अहमद पठान साहब सिंध जो रिवायती सिंध जो सकाफ़ती पटको तो ॿधे अमर साहब तव्हांखे पटको ॿधंदे मां ॾेखारण थो चाहियां पटको ॿधो साईं हे सादड़ो पटको ॿधंदासीं ख़बर ई नथी पए आईनो लॻो पियो बिल्कुलु ई आईनो आईनो माना हियां वञी सजाई ते ॿधो था हियां वञी सजाई ॿधो हे जावेद शेख उर्फ गूंगो नालो गूंगे नालो न आहे रुगो गूंगो जावेद नालो जावेद कैरेक्टर में जावेद आहे माशाअल्लाह जावेद शेख माना कैरेक्टर में जावेद ऐं वरी हे साईं पटको ॾाढो जुड़ियल पटको ॿधी रास्तो हा आईनो हुजे त ॾिसो कीअं ॾाढो जुड़ियल साईं ॾाढे जुड़ियल कमाल करे छॾियो आहे बाक़ाइदा साईं कैरेक्टर साईं बाक़ाइदा भरपूर तरीक़े सां निभायो आहे ऐं पत्थर दिल जो बाक़ाइदा पोड़ो लॻे थो बिल्कुलु बिल्कुलु ऐं सभिनी छा जो जावेद लही वियो हा यार छो लुगरो थी इहो माना वॾो बहितरीन सियासी जवाबु चइबो आहे भले इहो डाइटिंग थो कयां हक़ीक़त बि आहे गर्मियूं आहिनि गर्मियुनि जो असरु थिए थो गर्मियुनि जी ॻाल्हि कयो थोरो वरी जेको आहे सो कमु हले थो न पियो आर्टिस्ट पंहिंजे थोरो गाॾी बि गिड़के जी पई गाॾी गर्मी में साईं पुछा अहिड़ियूं गर्मियुनि में अगस्त जी गर्मियुनि में रिकॉर्डिंग छा सम्झी खड़ब में आई ॾिठई न केॾो उबो रोमबन वारा 11 बजे हा रोमबन रोमबन जी मौसम आहे लाड़काणे में पखे जे हेठो वेठा आहियूं बि पगर था असल में लाड़काणे में हीअ मौसम शूट जी न आहे हीअ आर्टिस्ट जो कुर्बानियूं आहिनि हीअ तव्हां जेके कमु कयो था पिया शाबस तव्हांखे भॼो था डुको था हथ हथ में लॻा पिया आहिनि कड़ब में ॾिसो पन में ॾिसो ॾीर में ॾिसो भॼ भॼा लॻी पई आहे कल्ह त वॾी उगोई असां त थोरो घणो खणी साई पटियूं था पिया पर शाबस आहे कैमरामैन आहे जेको आहे असिस्टेंट कैमरामैन वारनि खे जेको आहे शाबस आहे जेके हिकिड़े ई हंधि वीचारा बीठा आहिनि इहे त उभा लॻा बीठा आहिनि हिननि खे त इन्हनि खे सलाम हिननि खे त वरी वेहण जी वार खाई नथी मिले वेठो हा वेठो आहे सफ़ीला जो छोकिरा अब्दुल्ला चना आरिफ चनो आरिफ चनो जे अंदरि वेठो आहे जानी जेतोई सां मूंखे ज़ुल्फिकार आयो आहे ज़ुल्फिकार सां मिलण बि थी वेंदो हिन सीने जे बहाने सां हा यको रिप सेटनि ते मिलनि ई कोन था हल भाउ हे त बाक़ाइदा झुलू बुलू हणी आयो हेॾे हेॾे चेॾे हल भाउ हेॾे हा क्यों हा तॾहिं त तयारु थी आयो आहे न यार गेटअप बाक़ाइदे प्रॉप्स बाक़ाइदा पंहिंजा हयां अथई हा न सुठी ॻाल्हि आहे सुठी ॻाल्हि जी हे सोढो अस्सलाम वालेकुम या अली मदद ही जानी जतोई अस्सलाम वालेकुम पत्थर दुनिया जो अकबर हा वरी महिरबानी ऐं रिकॉर्डिंग आहे पंहिंजो पत्थर दिल जी पत्थर दिल ऐं पत्थर दुनिया ॻाल्हि साॻी हा न उहो वक़्तु बुढ़ी साहब वक़्तु भलो गॾु रहियासीं भलो वक़्तु वॾो हा बहितरीन सीरियल ये जोधा जवान जेके ही आरिफ चना साहब सफ़ा लोकेशन ते स्विट्ज़रलैंड लगी पई आहे सफ़ा सावक ई सावक ग्रीनरी ये दोस्त ही असांजो अब्दुल्ला चना साहब कैमरामैन मोस्ट सीनियर माना जूनियर न सीनियर ये सफ़ीउल्ला ये असांजो गुलाम सिंह बंदूक खणी बीठो आहे ख़ैर आहे नी शुक्र अलाए चढ़ाई कहीं ते अलाए चढ़ाई का है ना बाबू तरी तो तहां के घरायो से हेलो माना तो तू पाथा दा चलो जल्दी कर बस माना तो तू पाथारीदार सैफल जो न्याणो आहे हां हां गलान था पिया ॾिस ठीकु आहे
हल थोड़े सोलो कर अच्छे थोड़ा परफॉर्म कर जिगर मां गाला जिगर मां पुट खबर पई वो केड़ी फिल्म में कें चयो इनके जिगर मां गाला गड होयासे के इनके निसार जाके चयो न बाकी जी पत्थर दे आचार छाजो थियो पैसा छाजा वरता थई रड़ियो कंदे जिगर अरे कहानी दियो का सही आ हे सलीम हे ते जिगर में आवाज हो जे गाना है जूसो इते हे भाऊ जी कोन जिगर में तने गाला जने का कहानी हो जे न कहानी हो जे हां कहानी भी तू हीरो तू गाला कौन असा कोन पिटाए बुधु गई हमरा 18 पर हुंदी हां डिस 18 के जूसो चेस तो केरा तू ओदे हलो जुल्फकार क्यों क्यों हल तू पांच कम कर अस गाले तो कोन था